अस्सलाम वालेकुम नाज़रीन। ज़फ़र नान स्टाफ में तव्हांखे सलाम अर्ज़ आहे। नाज़रीन तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त हीअ असांजो दोस्त जेको इंतिहाई ज़ाल जे चंबे में आहे, वीचारो थांव धोए पियो ऐं कपिड़ा बि धोईंदो आहे घर में। घर जो सभु को अलाह ओ मुंहिंजा अलाह हिन ते रहम कर मुंहिंजा मालिक साईं। हे भाउ हुनजो ॾिसी वरी हलियो थो वञे, वॾी ज़ाले मारो था। हिन वीचारे ते सॼो ॾींहुं तशदुद कंदी आहे। घर में ॿिया भाती वेठा बि हूंदा अथसि, पोइ बि हिनखे केरु न बचाईंदो आहे। मुंहिंजो मालिक अलाह, मुंहिंजो मालिक शल अहिड़े ज़ुल्म खां हर कंहिंखे बचाए ऐं अहिड़ी कहारी घरवारनि खां बि अलाह से बचाए। जेकॾहिं घरवारियूं मौला त उहे इज़त वारियूं जेके इज़त कनि। या अलाह हिन ॾे ख़ैरु कर मुंहिंजा मालिक, हिन ॾे ख़ैरु कर। उफ़, केॾो मजबूर लॻो बीठो आहे वीचारो, परेशान। ऐं केॾी ख़तरनाक औरत आहे, को रहम ई कोन थो अचेसि। अलाह तोबा 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 मुंहिंजा मालिक, तोबा रहम कर हिन ग़रीब ते मुंहिंजा अलाह आहे। तोबा जीअं स्कूल में शागिर्दनि खे कनाकोशी कराई वेंदी ईअं थी कराएसि। या अलाह तो हिन ग़रीब ते रहम कर। केॾी ख़ुशि थी थिए, ख़ुशि त कहिड़ी थी थिए। या अलाह साईं हिननि औरतुनि खे को सञा ॾे त पंहिंजे मुड़ुसनि जी इज़त कनि। हिन ग़रीब सां केॾो वैल, वरी चएसि थी ॿुहारी बि ॾे, थां बि धो। बहरहाल नाज़रीन, अलाह सभु कंहिंखे बचाए। ख़ुदा हाफ़िज़।